अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त SPSC SST जो जेको जनरल कैटेगरी जा पेपर आहिनि उहे हली रहिया आहिनि ऐं पाण असां उन में अॼु जो यानी 19/2/2024 जो उर्दू वारो पोर्शन सॉल्व कंदासीं। क्लास जे तरफ़ वधूं था, पर उनखां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा त जीअं असांजो हर ईंदड़ मालूमाती वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। पंहिंजो ख़्यालु रखंदा, वधूं था क्लास जे तरफ़। असां वटि अॼु जो पहिरियों सुवालु आहे त उर्दू के पहले अवामी शाइर का नाम क्या है? अमीर खुसरो, नज़ीर अकबर आबादी, मसूद सुलेमान या वली दखनी। जेको सही ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन बी, नज़ीर अकबर आबादी जेको आहे उर्दू के पहले अवामी शाइर है। अच्छा, उर्दू जो जेको क़ौमी शाइर आहे उनखे असां ॾिसो उहो अलामा इक़बाल उर्दू जो क़ौमी शाइर आहे, पर उर्दू जो जेको पहिरियों क़ौमी शाइर आहे उहो अल्ताफ़ हुसैन हाली आहे। इहो बि यादि करे छॾियो अगरि कोई सुवालु अची सघे थो इन केस। अच्छा, त ऑप्शन बी सही आहे। उनखां पोइ आहे अंग्रेज़ी ऐसे को उर्दू में सबसे पहले किसने मुतारफ़ कराया? सर सैद अहमद ख़ान, मौलाना हुसैन आज़ाद, मौलाना शिबली या डिप्टी नज़ीर अहमद। तो आपको पता है उर्दू में मज़मून नवेसी के जो बानी है वो सर सैद अहमद ख़ान है। तो ऑप्शन बी जो है वो सही होगा, सर सैद अहमद ख़ान के अंग्रेज़ी ऐसे के मज़मून के उर्दू में मुतारफ़ करायो। उनखां पोइ आहे त बच्चों के पहले उर्दू शाइर कौन हैं? नज़ीर अकबर आबादी, अकबर अलाहाबादी, दाग दहलवी या इस्माइल मीर टही। त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे, इस्माइल मीर टही। तव्हांखे ख़बर आहे त ॿारनि जी शाइरी कंदो आहे ऐं उर्दूअ जो पहिरियों शाइर बि ॿारनि जो उहो ई आहे। फस्ट ईयर जो जेको उर्दू सलीस जो बुक आहे उन में उनजो हिकिड़ो इलाही मशहूरु आहे शायरी आसमान और तारे। ठीक है। इस्माइल, तारीख़ी वाक़े की तरफ इशारा क्या कहलाता है? कला में किसी तारीख़ी वाक़े की तरफ इशारा क्या कहलाता है? ऑप्शंस कुछ सम्झ में नथा अचनि। पहिरियों ऑप्शन त सम्झ में नथो अचे, ॿियो किनाया, टियों मरात नज़ीर, पर ही सनत तलमी आहे ऐं सनत तलमी ते मूं हिकिड़ो क्लास रखियो हो, तव्हांखे यादि हूंदो त हर उहो वाक़ियो जेको ॿुधण सां डायरेक्ट कंहिं न कंहिं तारीख़ जो वाक़ियो ज़हन में अची वञे त उहो सनत तलमी चवराईंदो आहे। सनत जे हवाले सां ॿिया बि 2-3 क्लास रखियल हुआ, पर इहो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल्स बि ॾिना हुया कुझु ऐं सम्झायो बि हुयो। हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट क्लास रखियलु इलाही डिटेल में, ऐं मां तव्हां सां उनजी थी सघे थो त लिंक बि क्लास में डिस्क्रिप्शन में शेयर कयां थी। उनखां पोइ आहे त ख़ानकाने हिंद किस शायर को कहा जाता है? खाकानी हिंद किस शायर को कहा जाता है? मिर्ज़ा गालिब, अलामा इक़बाल, इब्राहिम ज़ोक या फ़्रॉक। त मूंखे हिते ॿिनि में डाउट थिए थो, मिर्ज़ा गालिब या इब्राहिम ज़ोक। ठीकु आहे, त बाबा मिर्ज़ा गालिब ऐं ज़ोक इन्हनि ॿिन्ही में 50-50 थिए थो, त तव्हां कंफर्म करे वठिजो कमेंट्स में। ऐं त ख़ाकाने हिंद कंहिंजो टाइटल आहे त कमेंट में शेयर कजो, पर मूंखे जेको लॻे थो उहो मिर्ज़ा गालिब आहे। थी सघे थो मिर्ज़ा गालिब एंड इब्राहिम ज़ोक जेको आहे 50-50 आहे, तव्हां हिनखे कंफर्म कजो। उनखां पोइ आहे उर्दू के किस शाइर को खुदाए सखन कहा जाता है? मिर्ज़ा गालिब, ज़ोक, फैज़ या मीर तकी मीर। त सही जवाबु आहे मीर तकी मीर खे खुदाए सखन चयो वञे थो, ऐं जेको आहे उहो इलाही जेको पहिरियों नंबर ग़ज़ल गो शाइर आहिनि उर्दू जा, जंहिंखे गालिब खां वधीक सुठो ग़ज़ल गो शाइर करे मञे थो। पहिरियों त नथो चई सघिजे, पर गालिब खां वधीक सुठो ग़ज़ल गो शाइर चयो वञे थो मीर तकी मीर खे, ऐं उनखे खुदाए सखन बि चयो वञे थो। ठीकु आहे बेटा। उनखां पोइ आहे अल्फाज़ जो काफ़िए के बाद, इनके थोड़ा ज़ूम था क्यों, अल्फाज जो काफ़िए के बाद मुकर्ररा आएँ और बिल्कुल यकसा हो उसे क्या कहते हैं? रदीफ़, काफ़िया, मिसरा या मक्ता। त जो सही ऑप्शन ए आहे रदीफ़। मां तव्हांखे बार बार चवंदी आहियां त काफ़ियो मतिलबु हम आवाज़ लफ़्ज़ ऐं मुख़्तलिफ़ माना रखंदा, ऐं रदीफ़ बार बार यकसां रिपीटेशन ऑफ सेम वर्ड एट सेम प्लेस आफ्टर काफ़िया इज़ कॉल्ड रदीफ़। ठीकु आहे, ऑप्शन इज़ द राइट आंसर। उर्दू के पहले नावल का नाम बताएं? तौबतुल नसू, मरातुल उरूस, अमराव जान अदा या हाजी बकलूल। जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे। तव्हांखे ख़बर आहे मरातुल उरूस उर्दू जो पहिरियों नावल आहे जेको डिप्टी नज़ीर अहमद जो लिखियलु आहे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ असां नेक्स्ट आहे
त दो या दो से ज़्यादा अल्फाज का मजमुआ जो मजाजी मानों में इस्तेमाल हो क्या कहलाता है? रोज़मर्रा, इस्तिलाह, मुहावरा या तमसील, तो उसे मुहावरा कहते हैं। दो या दो से ज़्यादा अल्फाजों का मजमुआ जो मजाजी मानों में इस्तेमाल हो उसे मुहावरा कहते हैं। उर्दू अदब की पहली किताब कौन सी है? तो उर्दू अदब की जो पहली किताब है सबरस, आब हयात, मरातुल आशिकीन या फिरदौस बरी। त उन जो सही ऑप्शन आहे सबरस। मुला वजी जो किताब आहे सबरस, उहो उर्दू जी पहिरीं किताब आहे। ऐं हीअ तव्हांखे क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।